ओम शांति। एतरी मुझे तारीख़ 2/8/2024 मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हांजो निजी संस्कार पवित्रता जो आहे। तव्हां रावण जे संग में अची करे पतित ठहिया आहियो। हाणे वरी पावन ठही पावन दुनिया जो मालिक ठहिणो आहे। प्रश्न आहे, अशांति जो कारण उन जो निवारण छा आहे? अशांति जो कारण आहे अपवित्रता। जॾहिं भॻवानु बाप सां वाइदो करो कि असां पवित्र ठही पवित्र दुनिया ठाहींदासीं, पंहिंजी सिविल आहे रखंदासीं, क्रिमिनल न ठहींदासीं त अशांति दूर थी वेंदी। तव्हां शांति स्थापन करण जे निमित्त ठहिया आहियो। उहे ॿार कॾहिं अशांति न फैलाए सघंदा आहियो। तव्हांखे शांति रहणो आहे, माया जे ग़ुलाम न ठहिणो आहे। असांखे हमेशह शांति रहणो आहे, माया जो ग़ुलाम न ठहिणो आहे। माया अर्थात विकार बुराइनि जे वश थी करे कोई बि अहिड़ो कमु न करिणो आहे जंहिंसां अशांति फैले। ओम शांति। बाप वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कि गीता जी भॻवान गीता ॿुधाईं, हिकु बार ॿुधाए करे पोइ हली वेंदा। हाणे तव्हां ॿार गीता जे भॻवान सां उहो ई गीता जो ज्ञान ॿुधो था न। ॿियो राजयोग बि सिखो था। उहो माण्हू त लिखी उहो ई गीता पढ़ी करे कंठ करे वठंदा आहिनि, पोइ मनुष्य खे ॿुधाईंदा रहंदा आहिनि। उहा पोइ शरीर छॾे वेंदा आहिनि, ॿियो जन्म ॿार ठहनि पोइ त ॿुधाए न सघनि न। उहो माण्हू गीता पढ़ी करे कंठ करे ॿियनि खे ॿुधाईंदा आहिनि। जॾहिं उहो माण्हू शरीर छॾे छॾींदो पोइ ॿार ठहींदो पोइ त ॿुधाए न सघे न। हाणे बाप तव्हांखे गीता ॿुधाईंदा रहंदा आहिनि। जेसि ताईं तव्हां राजई प्राप्त करो तेसि ताईं बाबा असांखे गीता ज्ञान ॿुधाईंदा रहंदा आहिनि। लौकिक टीचर बि पाठ पढ़ाईंदा ई रहंदा आहिनि। जेसि ताईं पाठ पूरो थिए सेखारींदा रहंदा आहिनि। पाठ पूरो थी वेंदो आहे पोइ हथ जी कमाई में लॻी वेंदा आहिनि। लौकिक टीचर बि पाठ पढ़ाईंदा रहंदा आहिनि। जेसि ताईं पाठ पूरो थिए सेखारींदा रहंदा आहिनि। पाठ पूरो थी वेंदो पोइ हथ जी कमाई में लॻी वेंदा आहिनि। टीचर सां पढ़े कमाई कई, मतिलबु जेको ॿार आहे उहो पढ़ी करे पोइ हद जी कमाई में लॻी वेंदो। टीचर सां पढ़े कमाई की, ॿुढा थिया पोइ शरीर छॾियो, पोइ वञी ॿियो शरीर वठी करे वेंदा, ॿियो शरीर वठंदा। ॾिसो केॾी सुठी ॻाल्हि आहे। मतिलबु माण्हू खे छा हूंदो आहे न, मोह हूंदो आहे घर में, संबंधनि में, पंहिंजी डिग्रियुनि में, जॉब में, पैसे में। त ॿियो जन्म त मिलणो ई आहे। अगरि तव्हांखे हुते ई अचिणो आहे, उहो ई घर उहा ई संपत्ति खपे त तव्हां अंत समय भॻवान खे यादि करे चओ कि मूंखे हिते ई अहिड़ो जन्म खपे, त तव्हांखे उहो बि मिली वेंदो अगरि ड्रामा में हूंदो त। पर पंहिंजी अगरि इच्छा आहे, कई बार माण्हू शरीर छॾण सां ड्रिजंदा आहिनि न, मोह हूंदो आहे घर में, पोइ काॾे वञे। उहो माण्हू गीता ॿुधाईंदा आहिनि। हाणे इन सां प्राप्ति छा थींदी आहे इहे त कंहिंखे पतो ई न आहे न। गीता ॿुधाए करे पोइ ॿियो जन्म में ॿार ठहे त ॿुधाए न सघे। जॾहिं वॾो थिए, बुज़ुर्ग ठहे, गीता पाठी थिए, तॾहिं पोइ सुनावे। अगरि गीता पाठी खे बि इच्छा आहे कि मां गीता ई ॿुधाईंदो रहां, इहो जन्म ख़तमु न थिए, त उहो बि इच्छा रखी सघंदो आहे कि मां ॿिए जन्म में बि गीता पाठी ठहां। हिते बाप त हिकु ई बार शांतिधाम सां अची करे पढ़ाईंदा आहिनि, पोइ वठी हलंदा आहिनि असीं सभिनि खे घर। बाप चवंदा आहिनि तव्हांखे राजयोग सिखलाए करे असां पंहिंजे घर हली वेंदा आहियूं। जंहिंखे पढ़ाईंदा आहियूं उहो पोइ अची करे पंहिंजो प्रारब्ध भोगंदा आहिनि, पंहिंजी कमाई कंदा आहिनि। नंबरवार पुरुषार्थ अनुसार धारण करे पोइ हलंदा आहिनि किथे, नई दुनिया में। इहा पढ़ाई आहे ई नई दुनिया जे लाइ। मनुष्य त इहे न ॼाणंदा आहिनि कि पुराणी दुनिया ख़तमु थी पोइ नई स्थापना थियणी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां राजयोग सिखंदा ई आहियूं नई दुनिया जे लाइ। पोइ न इहा पुराणी दुनिया न पुराणो
शरीर हूंदो। पोइ कुझु बि न हूंदो, न पुराणी दुनिया हूंदी न पुराणो शरीर हूंदो। आत्मा त अविनाशी आहे न। आत्मायूं पवित्र ठही पोइ पवित्र दुनिया में वेंदियूं आहिनि। आत्मा त अविनाशी आहे, आत्मा पवित्र ठही पोइ पवित्र दुनिया में वेंदियूं आहिनि। नई दुनिया हुई जंहिंमें देवी देवताउनि जो राज्य हुयो, जंहिंखे ई स्वर्ग चइबो। आत्मा त अविनाशी आहे, आत्मा त ख़तमु न थींदी। उहो वञी नई दुनिया में ईंदी, राज्य कंदी। हाणे जेतिरो हाणे जेतिरो पुरुषार्थ कंदी, उहा नई दुनिया ठाहिण वारो भॻवान ई आहे। उहे हिकु धर्म जी स्थापना कराईंदा आहिनि, कोई देवता द्वारा न कराईंदा आहिनि। देवता त हिते आहिनि ई न, त ज़रूरु कोई मनुष्य द्वारा ई ज्ञान ॾींदा त पोइ देवता ठहींदा, जो पोइ देवता ठहींदा। पोइ उहे ई देवताऊं पुनर्जन्म वठंदे वठंदे हाणे ब्रह्मन ठहिया आहिनि। इहे राज तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। भॻवान त निराकार आहे, जो नई दुनिया रचंदा आहिनि। हाणे त रावण राजा आहिनि। तव्हां पुछंदा आहियो कलयुगी पतित आहियो या सतयुगी पावन आहियो, परंतु सम्झंदा ई न आहिनि। हाणे बाप ॿारनि खे चईंदा आहिनि, असां 5000 वर्ष पहिरियों बि तव्हांखे सम्झायो हुयो न, असां ईंदा ई आहियूं तव्हां ॿारनि खे अधु कल्प सुखी ठाहिणु। असां तव्हांखे ईंदा आहियूं छो? असांखे सुखी ठाहिण लाइ बाबा ईंदा आहिनि। हर 5000 साल में हिकु बार बाबा अची करे असांखे सुखी ठाहे राज्य भाग्य ॾेई वरी हली वेंदा आहिनि। पोइ रावण अची करे असांखे दुखी ठाहींदो आहे। इहे सुख दुख जो खेल आहे। कल्प जी आयु 5000 वर्ष आहे, त अधु अधु करिणो पए। रावण राज्य में सभु देह अभिमानी विकारी ठही आहिनि। इहे ॻाल्हि बि तव्हां हाणे सम्झंदा आहियो। अॻियां न सम्झंदा हुआसीं। कल्प कल्प जो सम्झंदा आहिनि, उहो ई सम्झ वठंदा। जो देवता ठहिण वारा न आहिनि, उहे ईंदा ई न। कल्प कल्प जो सम्झंदा आहिनि, उहे ई सम्झी वठंदा। जो देवता ठहिण वारा ई न आहिनि, उहे ईंदा ई न। उहे सम्झंदा ई न त देवता धर्म जी कलम लॻाईंदा आहियो न। उहे जॾहिं आसुरी तमो प्रधान थी वेंदा आहिनि त उन्हनि जो दैवी झाड़ जो न चईंदासीं। तव्हां देवता धर्म जी कलम लॻाईंदा आहियो। जॾहिं उहे आसुरी तमो प्रधान ठही वेंदा आहिनि त उन्हनि खे दैवी झाड़ जो न चईंदासीं। झाड़ बि जॾहिं नयो हुजे त सतो प्रधान हुजे न। असां उन्हनि जा पता देवी देवता हुयासीं। पोइ रजो तमो में आया, पुराणा पतित शूद्र थियासीं, पुनर्जन्म वठंदे वठंदे। पुराणी दुनिया में पुराणा मनुष्य ई रहंदा न। पुराणे खे पोइ नयो ठाहिणो पए, उनजे लाइ बाबा ईंदा आहिनि। हाणे देवी देवता धर्म ई प्रायलोप थी वियो आहे न। बाप ई चईंदा आहिनि, जॾहिं जॾहिं धर्म जी ग्लानी थींदी आहे त पुछिबो आहे कंहिं धर्म जी ग्लानी थींदी आहे। ज़रूरु चईंदा आदि सनातन देवी देवता धर्म जी, जो मां स्थापना कयो। त इहे लाइन जेकी लिखियलु आहे, जॾहिं जॾहिं धर्म जी ग्लानी आहे त मुख्य पंहिंजे धर्म जी जेकी आहे, जॾहिं ग्लानी थींदी आहे तॾहिं बाबा अची करे स्थापना कंदा आहिनि। उहो धर्म ई प्रायलोप थी वियो आहे, उनजे बदिले अधर्म थी वियो आहे। त जॾहिं धर्म सां अधर्म जी वृद्धि थींदी आहे तॾहिं बाप ईंदा आहिनि। ईअं न चईंदासीं धर्म जी वृद्धि, धर्म त प्रायलोप थी वियो। जॾहिं अधर्म जी वृद्धि थींदी आहे, ॾिसो पहिरियों माण्हू शिव जी पूजा कंदा हुया, पोइ देवी देवताउनि जी कंदा हुया। हाणे त तत्वनि जी केॾा सारा दुनिया में गुरू थी विया आहिनि, केॾी रिद्धि सिद्धि थी वई आहे न। त हाणे हुन धर्म वारनि जी ई केॾी अधर्म करे छॾियो अथनि न। कहिड़ा कहिड़ा चित्र ठाहिनि था हाणे धीरे धीरे, दिन प्रतिदिन नया नया देवी देवताउनि जा चित्र ठाहींदा था वञनि। देवी देवताउनि जे मथां अॼुकल्ह कार्टून
अलाए छा छा ठाहींदा रहंदा आहिनि। मंदरनि में एसियूं था लॻाइनि, स्वेटर था पाइनि, हाणे उन्हनि खे ठंड लॻंदी। त बाबा चवनि था जॾहिं हिन धर्म जी अधर्म जी ग्लानी, अधर्म जी वृद्धि थींदी वेंदी आहे तॾहिं मां ईंदो आहियां। धर्म जी वृद्धि न थींदी, धर्म त प्रायलोक थी वियो, बाक़ी अधर्म जी वृद्धि थी। वृद्धि त सभु धर्मनि जी थींदी आहे। हिकु क्राइस्ट केतिरा क्रिश्चन धर्म जी वृद्धि थींदी आहे, हिकु क्राइस्ट सां। बाक़ी देवी देवता धर्म प्रायलोक थी वियो आहे। पतित थियण जे कारण आपे ई ग्लानी कंदा रहंदा आहिनि। धर्म सां अधर्म बि हिकु ई थींदो आहे त सभु ठीकु हले, ऐं ॿिया त सभु ठीकु हलनि था, सभु पंहिंजे पंहिंजे धर्म ते क़ाइमु रहंदा आहिनि। जो आदि सनातन देवी देवता धर्म वाइसलेस हुयो, उहो विशेष थी वियो। वाइसलेस हुयो, उहो विशेष थी वियो आहे। असां पावन दुनिया स्थापना कई, पोइ उहो ई पतित शूद्र ठही वेंदी आहे, अर्थात हुन धर्म जी ग्लानी थी वेंदी आहे न। अपवित्र ठहींदा आहियो त पंहिंजी ग्लानी कराईंदा आहियो। विकार में वञण सां पतित ठही वेंदा आहियो। अपवित्र ठहींदा आहियो त पंहिंजी ग्लानी कराईंदा आहियो। विकार में वञण सां पतित थी वेंदा आहियो। पंहिंजे के देवता कहलाए न सघंदा आहियो। स्वर्ग जे बदिले नर्क थी वियो आहे न। त कोई बि वाह पावन आहे ई न हिते। बाबा चवनि था कोई बि वाह पावन आहे ई न। तव्हां केतिरा छी पतित ठही विया आहियो। बाप चवंदा आहिनि तव्हांखे वाह फूल ठातो हुयो, पोइ रावण तव्हांखे कांटो ठाहे छॾियो अथई। बाबा असांखे वाह फूल ठातो हुयो, पोइ रावण असांखे कांटो ठाहे छॾियो अथई। पावन का पतित ठही विया आहिनि। पंहिंजे धर्म जी ई हालति ॾिसणी हूंदी आहे। बाबा चवनि था पंहिंजे धर्म जी ई हालति ॾिसणी हूंदी आहे। पुकारदा बि आहिनि, असांजी हालति अची करे ॾिसो बाबा, असां केतिरा पतित थी विया आहियूं न। पोइ असांखे पावन ठाहियो। पतित खां पावन ठाहिण बाप ईंदा आहिनि त पोइ पावन ठहिणो खपे न, ॿियनि खे बि पावन ठाहिणो। तव्हां ॿार पंहिंजे खे ॾिसंदा आहियो, असां सर्वगुण संपन्न ठहिया आहियूं। असांजी देवता चलन देवता मिसल आहे। देवताउनि जे राज्य में त विश्व में शांती हुई। हाणे पोइ तव्हांखे सिखलाइण आयो आहे विश्व में शांती कीअं स्थापना थींदी आहे। त तव्हांखे बि शांती में रहणो खपे न। शांति थियण जी युक्ति बाबा ॿुधाईंदा आहिनि कि मूंखे यादि करो त तव्हां शांत थी वेंदव। शांती धाम में हली हलंदासीं। बाबा खे यादि करे शांत थी वेंदासीं, शांती धाम में हली हलंदासीं। कोई ॿार त शांत रही करे ॿियनि खे बि शांती में रहणु सिखलाईंदा आहिनि। कोई अशांत करे ॾींदा आहिनि, ख़ुदि अशांत रहंदा आहिनि त ॿियनि खे बि अशांत ठाहे ॾींदा आहिनि। शांती जो अर्थ ई न सम्झंदा आहिनि। हिते ईंदा आहिनि शांती सिखण, पोइ हितां खां वेंदा आहिनि त अशांत थी वेंदा आहिनि। अशांति थींदी ई आहे अपवित्रता सां। हिते अची करे प्रतिज्ञा कंदा आहिनि बाबा असां तव्हांजो ई आहियूं, तव्हां खां विश्व जी बादशाही वठणी आहे। असां पवित्र रही करे पोइ विश्व जा मालिक ज़रूरु ठहींदासीं। असां पवित्र रही करे पोइ विश्व जा मालिक ज़रूरु ठहींदासीं। पोइ घर में वेंदा आहियूं त माया जे तूफ़ान में अची वेंदा आहियूं। युद्ध थींदी आहे न, पोइ माया जे ग़ुलाम ठही पतित ठहिणु चाहींदा आहिनि, है न। बाबा वटि ईंदा आहिनि त चवंदा आहिनि असां पवित्र ठहींदासीं। पोइ माया जा तूफ़ान घर वेंदा आहिनि त माया जा ग़ुलाम थी वेंदा आहिनि। त असांखे चेक करिणो आहे युद्ध थींदी आहे छा घर में,
दैहिक संबंधनि खे ॾिसी करे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, है न, मुख्य काम आहे। लेकिन हुन सां गॾु ॿिया बि आहिनि, ईअं न असां चेक ई कंदा रहूं, हा भई काम विकार जी दृष्टि न आहे। लेकिन मोह बि त विकार आहे, क्रोध बि त विकार आहे, अहंकार बि त विकार आहे, लोभ बि त विकार आहे, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा, है न। जॾहिं माण्हू ज्ञान ॿुधो आहे, बाबा खे यादि कंदो आहे त ॾाढो सुठो थी वेंदो आहे। लेकिन जॾहिं घर गृहस्थी में दुनिया वारनि जे साम्हूं ईंदो आहे त कंहिंसां ईर्ष्या, कंहिंसां नफ़रत, कंहिंसां घृणा, इहे बि त विकार आहिनि। त बाबा चवनि था कि प्रतिज्ञा कंदा आहिनि, पोइ घर वेंदा आहिनि त माया तूफ़ान में लाहींदी आहे, युद्ध थींदी आहे, पोइ माया जे ग़ुलाम ठही पतित थियणु चाहींदा आहिनि। अबलाइनि ते अत्याचार उहे ई कंदा आहिनि जो प्रतिज्ञा बि कंदा आहिनि असां पवित्र रहंदासीं, पोइ माया जो वार थियण सां प्रतिज्ञा भुलिजी वेंदी आहे न। त बाबा चवनि था कि अबलाइनि ते अत्याचार उहे ई कंदा आहिनि जो प्रतिज्ञा बि कंदा आहिनि असां पवित्र रहंदासीं, पोइ माया जो वार थियण सां प्रतिज्ञा भुलिजी वेंदा आहिनि। भॻवान सां प्रतिज्ञा कई कि असां पवित्र रही पवित्र दुनिया जो वरसा वठंदासीं, असां सिविलाए रखंदासीं, पंहिंजी कुदृष्टि न रखंदासीं, विकार में न वेंदासीं, क्रिमिनल दृष्टि छॾे ॾींदासीं। इहे सभु प्रतिज्ञा करे न, बाबा जे साम्हूं त सभु प्रतिज्ञा कंदा आहिनि न। पोइ बि माया रावण हार खाराए ॾींदी आहे। त जो निर्विकारी ठहिणु चाहींदा आहिनि न, उन्हनि खे तंग कंदी आहे। इन करे चइबो आहे अबलाइनि ते अत्याचार थींदो आहे। त जेका प्रतिज्ञा कंदा आहिनि न, उन्हनि वटि ॿियो ई माया उन्हनि खे कशिश करे उन्हनि खे पंहिंजो ठाहींदी आहे। पुरुष त बलवान हूंदा आहिनि, स्त्री निर्बल हूंदी आहे। लड़ाई आदि में बि पुरुष वेंदा आहिनि, शरीर बलवान आहे। स्त्री जो शरीर नाज़ुक हूंदो आहे, हुनजो कर्तव्य ई अलॻि आहे। उहो घर संभालंदी आहे, ॿार पैदा करे उन्हनि जी पालना कंदी आहे। इहे बि बाप सम्झाईंदा आहिनि, हुते हूंदो ई हिकु ॿार आहे, सो बि विकार जो कमु ई न आहे, सो बि विकार जो कमु ई न आहे। इहे बि बाप सम्झाईंदा आहिनि। हिते त सन्यासी बि कॾहिं कॾहिं चई ॾींदा आहिनि कि हिकु बार त ज़रूरु थियणो खपे। क्रिमिनल आहे वारा ठगी अहिड़ी शिक्षा ॾींदा आहिनि। हाणे बाप चवंदा आहिनि हिन समय जा ॿार छा कम जा हूंदा, जबकि विनाश साम्हूं बीठो आहे, सभु ख़तमु थी वेंदा। मां आयो ई आहियां पुराणी दुनिया जो विनाश करणु, उहा थी सन्यासियुनि जी ॻाल्हि। उन्हनि खे त विनाश जी ॻाल्हि जो मालूम ई न आहे, त उहो त चईंदा शादियूं करो, ॿार पैदा करो, धंधो करो, पैसो कमायो, असां तव्हांखे आशीर्वाद था ॾियूं, पोइ अधु उनखे ॾींदा। तव्हांखे बेहद जो बाप सम्झाईंदा आहिनि, हाणे विनाश त थियणो ई आहे। तव्हांजो ॿार वारिस ठही न सघंदा। तव्हां सम्झाईंदा आहियो असांजी कुल जी निशानी, तव्हां सम्झंदा आहियो असांजी कुल जी निशानी रहे। दुनिया वारा कीअं चओ भई तव्हां त सम्झंदा आहियो असांजी कुल जी निशानी रहे, परंतु पतित दुनिया जी कोई निशानी रहंदी ई न। तव्हां सम्झंदा आहियो पावन दुनिया जा पावन दुनिया जा हुया मनुष्य बि यादि कंदा आहिनि, सॼी पावन दुनिया थी करे वई आहे न, जंहिंखे स्वर्ग चइबो आहे। तव्हां सम्झंदा आहियो पावन दुनिया हुई, जीअं दुनिया वारा सम्झंदा आहिनि असांजे कुल जो कोई रहे। लेकिन बाबा चवंदा आहिनि कि पतित दुनिया ई न हूंदी त तव्हांजी कुल जो छा कंदो, है न। तव्हां सम्झंदा आहियो पावन दुनिया जा हुयासीं, मनुष्य बि यादि कंदा आहिनि पावन दुनिया थी करे वई, जंहिंखे ई स्वर्ग चइबो आहे।
परंतु हाणे तमो प्रधान थियण जे कारण सम्झी न सघंदा आहिनि। उन्हनि जी दृष्टि ई क्रिमिनल आहे। हिन करे चइबो आहे धर्म जी ग्लानी आहे। आदि सनातन देवी देवता धर्म में अहिड़ी ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि। पुकारंदा आहिनि पतित पावन अचो। असां पतित दुखी थी विया आहियूं। बाबा खे पुकारंदा रहंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि असां तव्हांखे पावन ठातो, पोइ माया रावण जे कारण तव्हां पतित थी वियो, हाणे वरी पावन ठहो। पावन ठहींदा आहियो, पोइ माया जी युद्ध हलंदी आहे। बाप सां वरसो वठण जो पुरुषार्थ करो था, परंतु पोइ कालो मुंहुं करे ॾींदा आहिनि त वरसो कीअं पाईंदा, है न। परंतु पोइ कारो मुंहुं करे छॾींदा आहिनि। बाप ईंदा आहिनि गोरो ठाहिण। देवताउनि जो गोरो हुया, उहे ई कारा ठाहींदा आहिनि। देवताउनि जा ई कारा शरीर ठाहींदा आहिनि। क्राइस्ट बुद्ध आदि खे बि कॾहिं कारो ॾेखारियो आहे? देवताउनि जा देवी देवताउनि जा चित्र ई कारा ॾेखारींदा आहिनि, छो जो उहे ई पवित्र, उहे ई अपवित्र थिया आहिनि न। हाणे बाक़ी धर्म त आया ई विकार जे समय, त उन्हनि जो त गोरे ऐं कारे जो सवाल ई न आहे। जो सर्व जो सदगति दाता आहे परम पिता परमात्मा, सर्व जो बाप आहे, जेकी परम पिता परमात्मा अची करे लिबरेट करो। जो सर्व जो सदगति दाता परम पिता परमात्मा सर्व जो बाप आहे, जंहिंखे चईंदा आहिनि परम पिता परमात्मा अची करे लिबरेट करो, उहो कोई कारो थोड़ी थी सघंदो आहे। शिवलिंग खे बि कारो ॾेखारे छॾींदा आहिनि, है न। पहिरियों किथे सोने जो शिवलिंग, सोमनाथ जो, हाणे कारे पत्थर जो लिंग ठाहींदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि कि मां सर्व जो सदगति दाता, सर्व खे गोरो ठाहिण वारो, मां कीअं कारो ठाहींदमि? मां त एवर गोरो, एवर प्योर आहे। देवताउनि खे महान आत्मा चइबो आहे। श्री कृष्ण त देवता आहिनि कॾहिं। हाणे त कलयुग में महान आत्मा काथां आई? श्री कृष्ण त सतयुग जो फर्स्ट प्रिंस हुयो, हुन में दैवी गुण हुया न। हाणे त देवता आदि कोई आहे न। साधु संत पवित्र ठहींदा आहिनि, पोइ बि पुनर्जन्म विकार सां ई वठंदा आहिनि। पोइ संन्यास धारण करिणो पए। देवताऊं त सिधे पवित्र आहिनि। हिते रावण राज्य आहे न। रावण खे 10 चीज ॾेखारींदा आहिनि, 5 स्त्री जा 5 पुरुष जा। इहे बि सम्झंदा आहियो 5 विकार हर हिक में आहिनि। देवताउनि में त न चईंदासीं न, उहो त आहे ई सुखधाम। हुते बि रावण हूंदो त पोइ दुखधाम थी वेंदो। मनुष्य सम्झंदा आहिनि देवता बि त ॿार पैदा कंदा आहिनि, उहे बि त विकारी ठहरिया। उन्हनि खे पतो न आहे कि देवताउनि जे लाइ ॻायल आहे संपूर्ण निर्विकारी, तॾहिं त उन्हनि जी पूजा थींदी आहे। अॼु कन्या पवित्र आहे तॾहिं त हुनजी पूजा थींदी आहे न। सन्यासी पवित्र रहंदा आहिनि तॾहिं त माण्हू उन्हनि जा पेर धोई करे पीअंदा आहिनि न। त पवित्रता ई मुख्य आहे। त जॾहिं देवी देवताउनि जो गायन ई आहे संपूर्ण निर्विकारी, मतिलबु उन्हनि जी आत्मा और शरीर ॿई निर्विकारी आहिनि। त उहो विकार में वञी ॿार थोड़ी पैदा कंदा, उहो योग बल सां पैदा कंदा आहिनि। सन्यासियुनि जी बि मिशन आहे, सिर्फ़ु पुरुषनि खे सन्यास कराए मिशन वधाईंदा आहिनि। बाप प्रवृत्ति मार्ग जी नई मिशन ठाहींदा आहिनि, उहा निवृत्ति मार्ग कंदा आहिनि। असांजो बाबा अची करे प्रवृत्ति मार्ग जी नई निशानी ठाहींदा आहिनि, जिते माताऊं भेणियूं बि आहिनि ऐं भाई बि आहिनि। त बाबा चवनि था कि जोड़ी खे ई पवित्र ठाहींदा आहिनि। बाबा जोड़ी खे ई पवित्र ठाहींदा आहिनि, पोइ तव्हां वञी करे देवता ठाहींदा। बाबा अची करे जोड़ी खे ई पवित्र ठाहींदा आहिनि, पोइ असां वञी करे देवता ठाहींदासीं। तव्हां हिते सन्यासी ठहिण लाइ न आया आहियो, तव्हां त आया ई आहियो विश्व जा मालिक ठहिण।
उहो त आहे, उहो त पोइ गृहस्थ में जनम वठंदा आहिनि, है न। तव्हां हिते सन्यासी ठहिण न आया आहियो, तव्हां त विश्व जा मालिक ठहिण आया आहियो। उहो त गृहस्थी में जनम वठंदा आहिनि, पोइ निकिरी ईंदा आहिनि। तव्हांजो संस्कार आहे ई पवित्रता जो। कल्ह बि बाबा चई न, असांखे नेचुरल पवित्रता धारण करणी आहे। असांखे नेचुरल पवित्रता धारण करणी, है न। त असांखे पंहिंजो पवित्रता, असांजो संस्कार थी वञे, असांखे अपवित्रता जी अविद्या थी वञे। जीअं बाबा चईंदा न, हलंदे फिरदे देही अभिमानी ठहो, नेचुरल संस्कार थी वञे। देही अभिमानी थी वेंदासीं त सभु गुण आप ई अची वेंदा। हाणे अपवित्र ठहिया आहियो, पोइ पवित्र ठहिणो। बाबा हाणे पवित्र गृहस्थ आश्रम ठाहिण ईंदा आहिनि। पावन दुनिया खे सत्युग, पतित दुनिया खे कलयुग चइबो आहे। हिते केतिरा पाप आत्मायूं आहिनि। सत्युग में इहे ॻाल्हियूं हूंदियूं न। बाप चईंदा आहिनि, जॾहिं जॾहिं भारत में धर्म जी ग्लानी थींदी आहे, अर्थात देवी देवता धर्म वारा पतित ठही वेंदा आहिनि, त पंहिंजी ग्लानी कराईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि, जॾहिं जॾहिं भारत में धर्म जी ग्लानी थींदी आहे, अर्थात देवी देवता धर्म वारा पतित ठही वेंदा आहिनि, त पंहिंजी ग्लानी कराईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि, असां तव्हांखे पावन ठाहियो, पोइ तव्हां पतित ठहियो, त कोई कम जा ई न रहियो। जॾहिं अहिड़ा पतित ठही वेंदा आहियो, त पोइ पावन ठाहिण मूंखे अचिणो पवंदो। ये ड्रामा जो चक्कर आहे, जो फिरंदो ई रहंदो आहे। हेवन में वञी करे पोइ दैवी गुण बि खपनि। हेवन में वञण जे लाइ दैवी गुण बि खपनि। न क्रोध न करिणो आहे। क्रोध आहे त उहो जीअं असुर कहलाईंदो। क्रोध आहे त उहो जीअं असुर कहलाईंदो। वॾा शांत चित वॾी शांत चित अवस्था खपे। बाबा चवनि था, क्रोध कंदा आहिनि त चईंदा आहिनि, हिन में क्रोध जो भूत आहे। जंहिंमें कोई बि भूत आहे, उहो देवता ठही न सघे। नर सां नारायण ठही न सघे। कोई बि भूत न हुजणु खपे, तॾहिं देवता ठहींदासीं। देवता आहिनि त आहिनि ई निर्विकारी। यथा महाराज महारानी तथा प्रजा त थियणी ई आहे। लेकिन महाराज महारानी जी शक्ति सां ठहींदी। हिते असां बाबा जी शक्ति सां निर्विकारी ठहूं था। असांजी प्रजा दासासियूं असां द्वारा शक्ति वठी करे उहे ठहींदियूं। भगवान बाप ई अची करे संपूर्ण निर्विकारी ठाहींदा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहाननि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बाप सां पवित्रता जी प्रतिज्ञा कई आहे त पंहिंजे खे माया जे वार सां बचाईंदा रहो। कॾहिं माया जो ग़ुलाम न ठहिणो आहे। इन प्रतिज्ञा खे भुलिजणो न आहे। श्री हाणे पावन दुनिया में हलणो आहे, है न। त चेक कजो, माया मतिलबु जो बि ॻाल्हि, जेके बि विकार बुराई कमी कमज़ोरी जंहिंजे कारण सां बाबा सां दूर थी वञो, हुनखे माया चइबो। हुन सां बचंदा रहो। ॿियो आहे देवता ठहिण लाइ अवस्था खे ॾाढो शांत चित ठाहिणो। कोई बि भूत प्रवेश थियण न ॾियणो। दैवी गुण धारण करणा आहे। कोई बि भूत असां में प्रवेश न थिए, दैवी गुणनि जी धारणा करणी आहे। वरदान आहे, सृष्टि स्वरूप जी स्मृति द्वारा बाप जी चित्र छाया जो अनुभव करण वारा विघ्न जीठ। अमृत वेले उथंदे ई स्मृति में लायो कि मां फ़रिश्तो आहियां। ब्रह्मा बाप खे इहे ई दिलपसंद गिफ्ट ॾियो त रोज़ अमृत वेले बाबा बाप दादा तव्हांखे पंहिंजी बाहनि में समाए वठंदा।
अनुभव कंदो कि बाबा जी वाहन में आहियूं, अतींद्र सुख जे झूले में झूलूं था। जो फ़रिश्ते स्वरूप जी स्मृति में रहंदा, उन्हनि जे साम्हूं कोई परिस्थिति व विघ्न ईंदी बि त बाप उन्हनि जे लाइ छत्र छाया ठही वेंदा आहिनि। त बाप जी छत्र छाया व प्यार जो अनुभव कंदे विघ्न जी ठही वेंदासीं। स्लोगन आहे, सुख स्वरूप आत्मा स्वस्थिति सां परिस्थिति ते सहज ई विजय प्राप्त करे वठंदी आहे। केरु? जो सुख स्वरूप आत्मा हूंदी आहे न, उहा स्वस्थिति सां, पहिरियों बाबा चई फ़रिश्तो ठाहींदव त बाबा जी छत्र छाया सां माया ते जीत पाए वठंदव, विघ्न जी ठही वेंदव। स्लोगन में बाबा चवनि था, अगरि तव्हां सुख स्वरूप ठाहींदव न त ख़ुदि जी स्वस्थिति सां परिस्थिति ते सहज ई विजय प्राप्त करे वठंदव। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।